नासिन लखी गुलाम शाह में लॉकडाउन सबब मुतासिर थींदड़ पोरियतन एहतजाज किया है। वधिक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ जो रिपोर्टर हिदायतुल्लाह महर। जी हिदायतुल्लाह। सिंध जियां जे पासो अॼु 1.5 महीनो गुज़री चुको आहे। कोरोना वापा ते कंट्रोल करण जे हवाले सां लखी गुलाम शाह तालके भी मुकम्मल तौर ते लॉकडाउन जे विड़ चढ़ियल आहे। उन ई हवाले सां लखी गुलाम शाह तालके जूं जेके भी बाज़ारियूं आहिनि उहे मुकम्मल तौर ते जो पासो गवर्नमेंट जे हिदायतुनि ते कुझु बंदि आहिनि त कुझु खुलियल आहिनि। उन ई हवाले सां लखी गुलाम शाह तालके जे अंदरि लखी वज़ीराबाद जहान खान भिरकण चक अब्दू रुस्तम जली कलवाड़ी रुख ऐं जो पासो शेरकोट शाखा आहे जेके गवर्नमेंट जे हिदायतुनि ते कुझु कारोबार उते खोलियो आयो आहे त कुझु बंदि आहे। ऐं ॿिए तरफ़ लखी गुलाम शाह तालके जा जेके कारोबारी दुकान आहिनि जंहिंमें कर्ज़ का दुकान आहिनि ऐं उन खां अलावा कपिड़े जा दुकान आहिनि उहे हूअं त ॾिठो वञे ॿाहिरां त बंदि आहिनि पर जेके उन्हनि जा ॿाहिरां अचनि था ख़रीदार उन्हनि खे अंदरि जो पासो वाड़े करे ॿाहिरां वरी ताला लॻाए पिया आहिनि। ॿियनि खे इहो ई ॾेखारियो पियो वञे त दुकान बंदि आहिनि। पोरियत तबिको सख़्तु परेशानी जो शिकार आहे। जेके घरनि में मौजूदु आहिनि गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त असांजे लाइ या त माली तौर ते को जो पासो रिलीफ ॾिनो वञे या जो पासो राशन जो बंदोबस्तु कयो वञे। जी।